नाज़रीन, सॼी सिंध जी अॼु मेहड़ में बि सिंध बार काउंसिल जी चूंडुनि जो सिलसिलो जारी आहे। इन वक़्तु मेहड़ बार में ही मंज़र आहिनि मेहड़ बार जा। तव्हांखे ॾसींदा हलूं, ॿाहिरां सिक्योरिटी अलर्ट बीठल आहे ऐं वकील दोस्त वोट कंदा पिया अचनि। वोटिंग जो सिलसिलो सुबुह 9 बजे खां जारी आहे। सिंध बार काउंसिल जी चूंडुनि जो मेहड़ बार में ही इलेक्शन बूथ जा मंज़र आहिनि। साम्हूं ही सिक्योरिटी तव्हां ॾिसी सघो था त हाई अलर्ट बीठल आहे। उन खां पोइ ही वकील दोस्त पंहिंजे पंहिंजे उम्मीदवारनि खे कामयाबु कराइण जे लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि।